अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़ एजाज़ ऐं माहिया मारवी थईं हेडलाइंस वाठियो अवां खे ख़बर ॾींदासीं। लाहौर हाई कोर्ट जे हुकुम मुताबिक़ इलेक्शन कमीशन डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर्स ऐं रिटर्निंग ऑफिसर्स जी ट्रेनिंग रोकी वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया तर्जुमान मौसिब इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन जी मोतलीबात ऑफिसर्स जी ट्रेनिंग रोकी वई आहे। बिल्कुल नाज़रीन, ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। लाहौर हाई कोर्ट जे हुकुम मुताबिक़ इलेक्शन कमीशन डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर्स ऐं रिटर्निंग ऑफिसर्स जी ट्रेनिंग रोकी आहे। तर्जुमान मूजिब इलेक्शन कमीशन जी नोटिफिकेशन जे मुअतलीअ बाद ऑफिसर्स जी ट्रेनिंग खे रोकियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। लाहौर हाई कोर्ट जे हुकुम मुताबिक़ इलेक्शन कमीशन डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर्स ऐं ट्रेनिंग ऑफिसर जी ट्रेनिंग रोकी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। तर्जुमान मूजिब इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन जे मुअतलीअ बाद ऑफिसर्स जी ट्रेनिंग रोकी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। लाहौर हाई कोर्ट जे हुकुम मुताबिक़ इलेक्शन कमीशन डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर्स जी ट्रेनिंग रोकी वई आहे। तर्जुमान मौसिब इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन जी मोतलीबात ऑफिसर्स जी ट्रेनिंग रोकी वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। लाहौर हाई कोर्ट जे हुकुम मुताबिक़ इलेक्शन कमीशन डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर्स जी ट्रेनिंग रोकी वई आहे। तर्जुमान मौसिब इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन जे मोतलीबात ऑफिसर्स जी ट्रेनिंग रोकी वई। अवां खे ख़बर ॾियूं पिया। लाहौर हाई कोर्ट जे हुकुम मुताबिक़ इलेक्शन कमीशन डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर्स ऐं रिटर्निंग ऑफिसर्स जी ट्रेनिंग रोकी वई आहे। तर्जुमान मौसिब इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन जी मोतलीबात ऑफिसर्स जी ट्रेनिंग रोकी वई आहे। तफ़सील मालूम चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी खां। जी शबीर, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, लाहौर हाई कोर्ट जे हुकुम मूजिब इलेक्शन कमीशन पारां जेको 11 दिसंबर ते नोटिफिकेशन जारी कयो त रिटर्निंग जेके ऑफिसर आहिनि ऐं जेके डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर उन्हनि जी जेका ट्रेनिंग गई उहा ट्रेनिंग रोकी वई आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां आम चूंडनि लाइ रिटर्निंग ऑफिसर ऐं जेके DROs आहिनि उन्हनि जी ट्रेनिंग जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। हिन वक़्तु इलेक्शन कमीशन पारां ही ख़बर आई आहे त लाहौर हाई कोर्ट जे हुकुम खां पोइ इलेक्शन कमीशन पारां जारी कयल जेको नोटिफिकेशन आहे उहो मुअतल कयो वियो आहे ऐं इन जी जेका ट्रेनिंग आहे उहा रोकी वई आहे। जी महिरबानी शबीर आगाह करण लाइ।